Hello kids. Yes, sir. How are you? I am fine. बेटा कीअं आहियो? ठीकु आहियो बेटा? अॼु असां पढ़ी रहिया आहियूं रियाज़ी क्लास 1 पहिरें दर्जे जी रियाज़ी जंहिंमें सजन तसर सां पढ़ी आया आहियूं। सजाद कंहिंखे चइबा आहिनि? किथां शुरू थींदा आहिनि बेटा? ॿुड़ीअ खां वेंदे हलंदा रहंदा आहिनि। पहिरियों असां 9 पढ़ियासीं, 10 ताईं पढ़ी आयासीं। हाणे चए थो ॿुड़ीअ खां 10 ताईं अददनि जी भेट करे पोइ तरतीब में लिखो। छा थो चवे? ॿुड़ीअ खां 10 ताईं अददनि जी भेट करे पोइ तरतीब में लिखो। माना हाणे भेट कीअं कबी असां ॻणींदासीं त वॾो अदद कहिड़ो आहे, नंढो अदद कहिड़ो आहे। ठीकु आहे, शयुनि जो तादाद ॻणियो ऐं वॾे अदद ते टिक जो निशान लॻायो। जेको वॾो अदद हुनजो हुनखे छा कंदासीं? टिक जो निशान। इहे टिक जो निशान ॾिनो अथई। हाणे हाउ मेनी एपल्स आर दीस? काउंटेड 1 2 3 4 5. घणियूं आहिनि? 5. टॉफीज़ घणियूं आहिनि? हाउ मेनी टॉफीज़ आर दीस? 1 2 3 4. हाणे हिन ॿिन्ही मां वॾो कहिड़ो आहे? माना वधीक कहिड़ा आहिनि? 5. 5. हाणे 5 खे छा आहे? टिक जो निशान लॻल आहे। ठीकु आहे, हे नंढा आहिनि, हे वधीक आहिनि, हे घटि आहिनि। जेका हे घटि आहे, जेका शइ वधीक हूंदी हुनखे छा कंदासीं? टिक जो निशान लॻाईंदासीं। हाणे हाउ मेनी टेबल्स आर दीस? 1. दिस इज ओनली 1 टेबल। 1 table. हाउ मेनी चेयर्स आर दीस? 2. 1 2. हाणे हिन ॿिन्ही खाननि में वधीक कहिड़ी शयूं आहिनि? वधीक खाननि कहिड़ियूं आहिनि? चेयर्स आहिनि। चेयर्स घणियूं आहिनि? 2. हाणे चवे थो जेके वधीक आहिनि उन्हनि ते टिक जो ॾियो। माना 2 चेयर वधीक आहिनि, हिकु टेबल घटि आहे त असां टिक ते कंदासीं ॿिनि वारी ते। ठीकु आहे, हाणे हे ॾिसो हे घणा आहिनि? 1 2 3 4. ऐं हे घणा आहिनि? 1 2 3. हाणे हिन ॿिन्ही में वधीक कहिड़ा आहिनि? 4. ठीकु आहे, हाणे चए थो वॾे अदद ते टिक जो निशान लॻायो। हाणे हे हिन बॉक्सिस में आहिनि। 7 वॾा आहिनि या 2 वॾा आहिनि? 7 खे टिक कंदासीं। 8 वॾा आहिनि या 5? 8 8 खे टिक कंदासीं। 4 वॾा आहिनि या 7? 7 7 ते टिक कंदासीं। ॿुड़ी वॾो आहे या 9? 9 1 वॾो आहे या 5? 5 7 वॾा आहिनि या 2? 7 वॾा आहिनि। 8 वॾा आहिनि या 5? 8 ते टिक कंदासीं। 4 वॾा आहिनि या 7? 7 ते टिक कंदासीं। ॿुड़ी वॾी आहे या 9? 9 ते टिक कंदासीं। 1 वॾो आहे या 5? 5 ते टिक कंदासीं। हाणे चए थो ख़ाली गोल में वॾो अदद लिखो। ख़ाली गोल में जेको वॾो अदद लिखो। हाणे 4 6 वॾो आहे या 4? 6 पोइ ते 6 लिखिया आहियूं। ठीकु आहे, 1 वॾो आहे या 3? 3 पोइ ते लिखंदासीं हिन खाने में। 3 वॾो आहे या 7? 7 लिखंदासीं। 8 वॾो आहे या 5? 8। हाणे चए थो वॾे अदद वारे खाने में रंग भरियो। वॾो अदद आहे 6 या 9? वॾो कहिड़ो आहे? 6 या 9? 9 ते रंग भरियो आहे। 5 वॾो आहे या 2? 5 ते तव्हां छा कंदव? रंग भरींदव। कलर्स तव्हां ढूंढनि छा कंदव? हिनखे कंप्लीट फिल कंदव। ठीकु आहे बेटा, हिनखे रंग भरींदव, तव्हांजा रंग भरिजी वेंदो। ठीकु आहे, जेको वॾो हूंदो हुनखे छा कंदव? रंग भरींदव। मुख़्तलिफ़ रंग तव्हां भरे सघो था। 7 वॾो आहे या 4? 7 ते छा कंदव? कलर फिल कंदव। ठीकु आहे बेटा, रंग भरींदव। अहिड़े तरीक़े सां रंग भरींदव। ठीकु आहे बेटा। 3 वॾो आहे या 10? 10 ते तव्हां छा कंदव बेटा? रंग भरींदव। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ कलर्स भरियो तव्हां, कंहिंमें रेड, कंहिंमें येलो, कंहिंमें ब्लू, कंहिंमें ग्रीन। ठीकु आहे, उन पोइ चए थो हेठि ॾिनल अददनि खे उबती तरतीब में लिखो। तव्हां पढ़ी आया आहियो सिधी तरतीब ऐं उबती तरतीब, ख़बर आहे न? नंढ वॾाई ऐं वॾी नंढाई। ठीकु आहे, असेंडिंग आर्डर ऐं डिसेंडिंग आर्डर। असेंडिंग नंढे खां वॾे ॾे। ठीकु आहे, नंढ वॾाई ऐं वॾी नंढाई डिसेंडिंग आर्डर। ठीकु आहे, हाणे हे छा चयो? हेठि अददनि खे उबती तरतीब ॾियो। उबती माना वॾी नंढाई। वॾी नंढाई माना वॾे खां नंढे ॾे। उबतो कीअं थींदो? वॾे खां नंढे ॾे, यानी डिसेंडिंग आर्डर्स। ठीकु आहे, हाणे वॾे हेठि छा चयो? अददनि खे उबती तरतीब। उबतो कीअं थींदो? हाणे पहिरियों नंढो वॾो ॻोल्हींदो। उबती तरतीब में छा ॻोल्हिबो आहे? वॾो। हाणे हिन में वॾो कहिड़ो आहे? 6। पहिरियों 6 लिखियोसीं। पोइ कहिड़ो आहे? 5, पोइ 4, यानी वॾो 6, पोइ 5, पोइ 4, माना उबती तरतीब। ठीकु आहे, उन खां पोइ हेठि असां वटि अचे थो 9 10 8। हिननि में वॾो कहिड़ो आहे? 10, यानी असां उबती तरतीब ॾींदासीं। पहिरियों ते लिखंदासीं 10। उन खां पोइ कहिड़ा? 9 पोइ 8, यानी असांजी उबती तरतीब थी वई। जेकॾहिं सुबती तरतीब हिनखे कंदासीं छा थी वेंदो? पहिरियों 8 लिखंदासीं, पोइ 9, पोइ 10, पोइ यानी इहा असेंडिंग आर्डर। हे असां कयो आहियूं डिसेंडिंग आर्डर, यानी वॾी नंढाई। ठीकु आहे, पहिरियों वॾो, पोइ उन खां थोरो नंढो, पोइ उन खां थोरो नंढो, आख़िर में नंढो। ठीकु आहे बेटा, अहिड़ी तरीक़े सां अॼु जो असांजी क्लास ते मुकमल थिए थो, जेको त पेज नंबर 20 क्लास 1 जी रियाज़ी।
ठीक है। जेके तव्हांखे असांजा लेक्चर्स वणनि था, पसंदि अचनि था, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो त तव्हां ॿिया ॿार बि फ़ाइदो हासिल करे सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।